काफ़ी वक़्त खां वठी इहो असां वटि सिंध में वॾो अहम मसइलो इशू रहियो आहे। अख़बारुनि में तव्हां हिन हवाले सां आर्टिकल्स वग़ैरह इहो कचहरियुनि में ज़िक्र घणो आहे त कराचीअ जे प्राइवेट स्कूलनि में उहो सिंधी नथी पढ़ाई वञे। जेतोणीकि कराची जे अंदरि सरकारी स्कूलनि में बि कुझु सिंधी तालीम खे अहमियत घटि आहे, पर पोइ बि टीचर्स आहिनि, कोर्स आहे ऐं पेपर थियनि था। पर प्राइवेट स्कूलनि जे हवाले सां इहा शिकायत आम आहे त उहे सिंधी ॿोली खे अहमियत नथा ॾियनि, नथा पढ़ाइनि। इहा बिल्कुलु सही ॻाल्हि आहे ऐं अहम मसइलो त हुकूमत जो आहे। ताक़त जेकी आहे उहा सरकार वटि आहे। मुख़्तलिफ़ मौक़नि ते हू चवंदा आहिनि त जेको सिंधी न पढ़ाईंदो उन स्कूल जी रजिस्ट्रेशन रद्द कई वेंदी। उहो सिर्फ़ु ईअं बयान जी हद ताईं धमकी हूंदी आहे ऐं हिन वक़्त ताईं इन शइ ते कॾहिं हुकूमत सिंध अमल न कयो आहे त जेको स्कूल सिंधी ॿोली खे अहमियत नथो ॾिए, सिंधी नथो पढ़ाए पंहिंजे स्कूल में, त उनजी रजिस्ट्रेशन रद्द कई वञे। ईअं हिनमहिल ताईं न थियो आहे। असां ईअं न ॿुधो आहे त कंहिं स्कूल जी इन सबब जे करे रजिस्ट्रेशन रद्द कई वञे तूं सिंधी नथो पढ़ाए। ईअं न थियो आहे। भई ॻाल्हियुनि जी हद ताईं इहे मुख़्तलिफ़ मौक़नि ते वज़ीर तालीम जा बयान नज़र ईंदा आहिनि। हिकु पासे इहा शइ आहे त कराचीअ जे अंदरि सिंध जे दारुल हुकूमत में प्राइवेट स्कूलनि में सिंधी नथी पढ़ाई वञे। पर अॼु मां ॿी ॻाल्हि तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि जंहिं पासे ते तव्हांजो थी सघे तवजह न हुजे, ख़्यालु न वियो हुजे। प्राइवेट स्कूल किथां जा बि हुजनि, कराचीअ जो प्राइवेट स्कूल हुजे या लाड़काणे जो, हैदराबाद जो प्राइवेट स्कूल हुजे या ख़ैरपुर या दादू या राणीपुर जो या जेकमबाद जो या मेहर जो, प्राइवेट जेको बि स्कूल आहे उन में सिंधी ॿोली खे अहमियत घटि आहे। अञा ईअं चओ त नथी पढ़ाई वञे। असां त रुॻो ईअं था चऊं त कराचीअ में सिंधी ॿोली प्राइवेट स्कूलनि में नथी पढ़ाई वञे, पर मां जेकॾहिं चवां त सॼी सिंध में प्राइवेट स्कूलनि में सिंधी ॿोली नथी पढ़ाई वञे, इन ते तव्हांखे हैरत न थियणु खपे। छो जो उनखे अहमियत नथी ॾिनी वञे, तव्हां बि नथा ॾियो। यानी वालदेन जेके आहिनि प्राइवेट स्कूलनि में जेके ॿार पंहिंजा पढ़ाइनि था, उहे सिंधी ॿोली जे बारे में पंहिंजे ॿारनि खां कॾहिं सबक़ु न ॿुधो हूंदनि या लफ़्ज़ हिजे करे न पुछियो हूंदनि त उनखे सिंधी केतिरी थी अचे। प्राइवेट स्कूल में जेको ॿारु वञे थो, जॾहिं पीउ माउ उन खां कुझु पुछनि था त अंग्रेज़ी उनखे पुछनि था। अंग्रेज़ी जो तमामु भड़ा तेज़ आहे। हू बिना ब्रेक हिकु साई में F फॉर एप्पल, B फॉर बटरफ्लाई, C फॉर कैट, D फॉर डॉग, E फॉर एलिफेंट, F फॉर फैन, इहो G फॉर ग्रेप्स, इहो Z ते वञी पहुचंदो। ABC तेज़ी सां पढ़ंदो। वर्ड तव्हां स्पेलिंग पुछंदोसि, उनजी अची वेंदी ऐं जेको आहे सो वालदेन उन ते मुतमिन ऐं ख़ुशि थी वेंदा त मुंहिंजे पुट खे अंग्रेज़ी ज़बरदस्ती अचे। उहो नर्सरी खां वठी मथे ताईं तव्हां जेको वर्ड उन्हनि खां पुछंदो, अंग्रेज़ी जो लेसन पुछंदो, हुनखे अची वेंदो। पर कॾहिं तव्हां हुन खां सिंधीअ जो सबक़ु पुछो या पहिरें दर्जे में जेको हुते पढ़े थो उन खां सिंधी लफ़्ज़ को हिजे करायो, हुन खां पुछो जेको हाणे ॿिए दर्जे में पढ़े थो ॿारु तव्हांजो, सिंधी जो किताब मां हुन खां तव्हां हिजे करायो त संदसि लफ़्ज़ हिजे करे ॿुधा, लफ़्ज़ नंढपण हिजे करे ॿुधा, लफ़्ज़ झिरकी, भोलड़ो, शींहं, मेंह, जहाज़, यानी क़िस्म जा जेके लफ़्ज़ आहिनि तव्हां हुन खां हिजे करायो, तव्हांखे उहो हिजे करे न ॿुधाईंदो, भली 3 दर्जे वारो 4 वारो छो न हुजे। उनजी सिंधी कमज़ोर आहे। प्राइवेट स्कूलनि में जेकी घणी अहमियत उहा हिकु ॾींदा आहिनि डिसिप्लिन खे, वेहण खे, टाइम टेबल खे ऐं अंग्रेज़ीअ खे। सिंधीअ खे प्राइवेट स्कूलनि में एतिरी अहमियत न आहे। तव्हां त रुॻो तव्हां कयो था कराचीअ जे स्कूलनि जी, पर जेके ॿार तव्हांजा लाड़काणे में पढ़नि था, सखर दादू में पढ़नि था या कंडियारो में, नौशरो फेरोज़ में, मोरे में, जोही में जेके ॿार तव्हांजा पढ़नि था, उन्हनि ॿारनि खां कॾहिं सिंधीअ जे बारे में किताब खणी उन्हनि खां सबक़ु सूरत खती उन्हनि खां लिखारायो, पोइ तव्हांखे ख़बर पवंदी तव्हांजे ॿारनि जी सिंधी केतिरी आहे। बाक़ी रुॻो कराचीअ जूं दाऊं त तमामु घणियूं आहिनि, उहे आहिनि बि उते त कराचीअ में तो सिंधीअ खे अहमियत ॾींदा बि न। एतिरे ताईं जो फ्रेंच ॿोली बि पढ़ाइनि था। माज़ीअ में कराचीअ में वॾे पैमाने ते अंग्रेज़ीअ सां गॾु
फ्रेंच ॿोली पढ़ाई वेंदी हुई माज़ीअ में। 1970 में जंहिं वक़्तु मुहाजिरनि रुॻो सिंधीअ ॿोलीअ ते हंगामा कया हुआ, सिंधी ॿोली जो बिल पास थियो सिंध असेंबली में, त मुहाजिरनि हंगामा कया, जंग अख़बार एॾी बाहबारी। 1970 में बि फ्रेंच वॾे पैमाने ते पढ़ाई वेंदी, पर हिन वक़्तु बि हिकु स्कूल जी त मूंखे पका ख़बर आहे, क्लिफ्टन कराचीअ में हिकिड़ो स्कूल आहे जेको फ्रेंच ॿोली पढ़ाईंदो आहे, सब्जेक्ट रखियलु आहे। छो जो दुनिया जे अंदरि जेतिरी अंग्रेज़ी जी अहमियत आहे ओतिरी फ्रेंच ॿोली जी आहे। अञा बि मां ईअं चवां त अंग्रेज़ीअ खां बि वधीक फ्रेंच ॿोली जी अहमियत आहे। असां वटि जेतिरो अंग्रेज़ी जो इश्क़ आहे, तंहिंजे करे तव्हांखे इहा ॻाल्हि जेको आहे क़बूल न कंदव त को फ्रेंच ॿोली जी अंग्रेज़ीअ खां वधीक अहमियत आहे। असां जहिड़ा मुल्क जीअं पाकिस्तान, हिंदुस्तान ऐं कुझु अरब मुल्क आहिनि जिते अंग्रेज़ीअ जो इश्क़ घणो आहे, बाक़ी दुनिया जे अंदरि फ्रेंच ॿोलीअ खे अंग्रेज़ीअ खां बि घणी अहमियत आहे। उनजे करे हिकु स्कूल जंहिंजी मूंखे ख़बर आहे ज़ाती तौर ते, क्लिफ्टन कराचीअ में हिकु स्कूल फ्रेंच में बि उहो पढ़ाईंदो आहे, पर सिंधी में उहे न पढ़ाईंदा। हाणे इहो मसइलो ख़ुदि वालदेन जो आहे जेके कराचीअ में पंहिंजा ॿार पढ़ाइनि था प्राइवेट स्कूलनि में, त उहे उन इंतिज़ामिया ताईं प्रेशर विझनि त हू जेको आहे सो सिंधीअ ॿोली खे अहमियत ॾियनि, सिंधी ॿोली खे पढ़ाइनि। छो जो फीस जेके भरनि था त इंतिज़ामिया उनजी ॻाल्हि क़बूल कंदी, इहा उन्हनि जी ज़िमेवारी आहे, पर उहे बि उनखे अहमियत नथा ॾियनि। कराचीअ में जेके सिंधी रहनि था उहे बि चवंदा असांजो ॿार भली उर्दू पढ़े, जो घर में बि असां उर्दू में ॻाल्हाइनि था, ऐं जेका सिंधी में त अधु जेको आहे सो उर्दूअ जा लफ़्ज़ उहो सिंधीअ सां गॾाए थो त बि पीउ उनखे नथो चए त इहो लफ़्ज़ उर्दूअ जो आहे, सिंधीअ जो न आहे। त अहमियत रुॻो कराचीअ में न, पर सॼी सिंध जे प्राइवेट स्कूलनि में सिंधी ॿोली पढ़ाइण खे एतिरी अहमियत न आहे।